अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमी ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़। आऊं है रुखसार पहर। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। कराची में कोरंगी क्रॉसिंग ते अल्हावाला टाउन में 4 मंज़िला रिहायशी इमारत किरी पई। 2 ॼणनि जा लाश ऐं 8 ज़ख़्मियुनि खे कढियो वियो। केतिराई माण्हू मलबे हेठां दॿियल हुअण जो ख़दशो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इमारत में 8 खां 10 कुटुंब रहंदा हुआ। पुलिस मूजिब इमारत पुराणी न हुई, किरण जो को ख़दशो न हो। इस्लामाबाद हाई कोर्ट की मोहलत खत्म। नवाज शरीफ अदालत आरो पेश न थियो। नेब नवाज शरीफ की गिरफ्तार करने की इजाजत घुरी वरती। नेब चयो आहे त इश्तिहारी करार ॾियण खां पोइ नवाज शरीफ के रिलीफ नथो मिली सघे। जस्टिस मोहसिन अख्तर कयानी चयो त 8 महीननि खां नवाज शरीफ अस्पताल में दाख़िल ही नाहे थियो। जंहिं डॉक्टर जो मेडिकल सर्टिफिकेट जमा करायो वियो उहो त पाण अमेरिका में मौजूद आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां अमरकोट जो दौरो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हाणे असां डिघी इनिंग खेलींदासीं। पीपी सदाई अवाम जी ख़िदमत कई। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे बरसात मुतासिर माण्हुनि जी मदद लाइ तयारु नाहे। शाह महमूद कुरैशी बि पंहिंजे मुरीदनि खे विसारे छॾियो। कराची जीअं अमरकोट जी अवाम जी सार लधी वञे। पीरचर ॻोठ जे कचे वारे इलाइक़े में बोड मुतासिरनि जी ॿेड़ी ऊंधी। 25 माण्हू बुॾी विया। 20 ॼणनि खे बचायो वियो। 2 नींगरियुनि जा लाश ॻोठ मोर झबरवासी कचे खां महफ़ूज़ हंध ॾांहुं अची रहिया हुया त ॿेड़ी ऊंधी थी। डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर वाक़े जो नोटिस वरितो। आपाशी खाते खां रिपोर्ट तलब। सिंधु दरिया जे वहिकरनि में लाथ अचणु शुरू थी वई। पाणी वहिकरनि में लाथ बावजूद गुडू बैराज ते वॾी ॿोॾ बरक़रार। सखर बैराज ते विचोली ऐं कोठड़ी बैराज ते नंढी ॿोॾ बरक़रार। दरिया में चाढ़ सबब घोटकी, कंधकोट, सखर, खैरपुर, नवाबशाह ऐं नौशरा फिरोज जे कचे जा सवे ॻोठ ॿुॾी विया। हज़ारे एकड़ फसल पाणी हेठि। माण्हुनि जे पके तरफ़ लॾ पलाण। जाम नवाज़ अली जे ॻोठ गुल हसन ख़ासकेली में फसल जी भेल तां ख़ासकेली बिरादरी जी 2 धीरनि में झेड़ो। फायरिंग में 40 भरियुनि जो निज़ाम ख़ासकेली क़त्ल, 3 ॼणा ज़ख़्मी। कंधकोट भरिसां ख़ैरशाह हुसैन में कारहे इल्ज़ाम हेठि जवाबदार हथां भेण क़त्ल। लाल बख्श मोहम्मदाणी गोलियूं हणी पंहिंजी भेण रहीमा खे क़त्ल करे छॾियो।